अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला बंदे परवरदिगारम उम्मत अहमद नबी दोस्तदारे चार यारम ताबे मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील सैयद साहिब हसन आज़म आक़ाए हरमनी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना नबीना मुहम्मद व अला आलिहि व बारिक वसल्लम। मुझे प्यारा दोस्तों, अजीज़ों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जान साईं तवां गुनहगार बाना जे रब्बिल आलमीन असांखे इहो शरफ़ बख़्शियो आहे जो असाई तवां बिनी जहानन के सरदार मदीने के ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। मुंहिंजा प्यारा दोस्तों, अज़ीज़ो भाइयों, जेकॾहिं ॿिए कंहिं नबी जा उम्मती हुजूं हा, अल्लाह साईं असांखे पैदा करे हा, त असीं रब खे छा कयूं हा? मुझा प्यारा दोस्तों, असीं भाइयों, जेकॾहिं असीं काफ़िरनि जे घर में पैदा थियूं हा तब रब्बुल आलमीन मर्ज़ी वारो हो, पर रब करीम ख़ासि कर्म करे असां ई तव्हां खे मुस्लमाननि जे घरनि में पैदा फरमायो, ईमान वारनि जे घरनि में पैदा फरमायो, नबी चवण वारनि जे घर में पैदा फरमायो, अल्लाह के ज़िक्र करण वारनि जे घर में पैदा फरमायो, इस्लाम वारे घर में पैदा फरमायो। ये रब्बुल आलमीन जो एड़ो थोरो आहे जेकॾहिं बानू वही पंहिंजे रब जो ये हिकिड़ो नंढे खां नंढो जेकॾहिं थोरो वही ॻाहे, मुंहिंजा प्यारा दोस्तों, मस्जिदनि में इबादतूं करे पंहिंजे रब जा सॼो ॾींहुं रज़ा वारा कम करे पूरी ज़िंदगी गुज़री वञे, पर मुंहिंजे रब जो थोरो नथो वायो सघे। छाजे करे जो रब थोरो ई अहिड़ो कयो आहे। मदनी करीम जो गुलाम थियण का मामूली ॻाल्हि न आहे। मता न सम्झे त तूं को मदनी करीम जो गुलाम आहीं, तोखे दुनिया में माण्हू चवनि था त तुंहिंजी का हैसियत न आहे, अरे तूं त मुल्लो आहीं, तूं त कम खां वे, तो दाढ़ी छॾी आहे, तूं पटका पियो ॿधे, तो अच्छा कपिड़ा थो हुजे, हाणे तूं दुनिया खां लातालुक थी आहे, लिहाज़ा तूं के कम जो न आहीं। न न न मुंहिंजा प्यारा दोस्तों, वो माण्हू गुमराह आहे, ग़लति आहे, इहा सोच ग़लति आहे जेका इहा को ॻाल्हि करे। मुंहिंजे मदनी सरकार फरमायो त दुनिया ऐं आख़िरत में कामयाब उहो माण्हू आहे जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे रब जे चवण ते हले। मुंहिंजे मुस्तफ़ा जो चवण कहिड़ो आहे? मुंहिंजो दीन पर नबी तो फरमाए दाढ़ी रख। अॼु जो असांजो बयान कहिड़ो आहे? ख़ौफ़ ख़ुदा इश्क़ मुस्तफ़ा। अल्लाह साईं तो फरमाए, क़ुरान जी आयत आहे, इन्हनि खां आयत ॿुधण खां अॻु में मुंहिंजे दिलि पर मदीने वारे साईं जे दुरूद जा कुझु तव्हांखे फ़ज़ाइल ॿुधायां। हर वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़ंदा करो। मदीने वारे साईं फरमायो, तव्हां जिते बि हुजो मुंहिंजे दुरूद शरीफ़ पढ़ो, बेशक तव्हांजो दुरूद शरीफ़ मूं ताईं पहुचंदो आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तों, अज़ीज़ भाई, मदीने वारे साईं फरमाए, जुमे जे ॾींहुं जे 80 मरतबा मां मोहम्मद ते दुरूद शरीफ़ पढ़ियो, 80 सालनि जा गुनाह माफ़। 200 मरतबा पढ़िया, 500 सालनि जा गुनाह माफ़। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों, अज़ीज़ो भाइयों,
अल्लाह जा हबीब करीम फरमाइदा मेराज वारी रात ने मेराज जे योस में एकड़ो मुके फरिश्तो करियो वो फरिश्तो न चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुजा सोना हबीब तवा पंजे रब जे बारगाह में दुआ कयो त अल्लाह सही मुके इल्म जी दौलत सा माला माल फरमा मुके इल्म नसीब फरमा फरिश्ते के भी खबर हुई त जेकरे दुआओं कबूल करानी वन त दिलबर नबी के यही ज़ात है जिनके सदके अल्लाह से हर दुआ कबूल करे छॾींदो आहे फरिश्ते चयो त साईं मूं वटि एतिरो इल्मु आहे जो सॼी दुनिया जा जेका वण आहिनि न इन्हनि जा पना जेकॾहिं सारिया था सारियो सघां त मूं वटि इल्मु आहे वारी रेती जेका आहे इन जा जेकॾहिं ज़रा सारण ते विया त सारियो सघां बरसाति जेका सावण जी बरसाति तेज़ पवंदी आहे उनमें जेका फुरा किरंदा आहिनि मूं वटि एतिरो इल्मु आहे जो उनखे सारियो सघां थो अल्लाह जे हबीब करीम फरमायो इहो कहिड़ो इल्मु खपे कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको तुंहिंजो उम्मती तो ते दुरूद शरीफ पढ़े तो जेका रब जी रहमत जो उनते थी किरे उहा रहमत मूंखां नथी सारजे मुंहिंजा सोना हबीब तव्हां रब खां दुआ घुरियो त मूंखे इन जो बि इल्मु नसीब फरमाए सुभान अल्लाह हिसाब लगायो त मुंहिंजे महबूब ते दुरूद शरीफ पढ़ण जो केॾियूं वॾियूं बरकतूं आहिनि मुझे प्यारा दोस्तों अजीज और भाइयों अल्लाह साईं तो फरमाए मां ही मुझे मलाइका मुझे प्यारे हबीब ते दुरूद शरीफ पढ़ंदा अल्लाह ताला जी जात बाबरकात कुरान शरीफ में इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तकुल्ला ए ईमान वारो ए मुझे मदीने वाले साईं के मञण वारो ए खौफे खुदा वारो तवा अल्लाह का जो हक तुकाती ही जिस दिया उन खान जिचण जो हक आहे इन न जो मानू चवन ता बाबा असा के रब जो खौफ आ दुनिया में केजो खौफ ना है वो पढ़े नमाज न वो दीन जे कमर का भजदो वने यो खुदा जो खौफ ना है खुदा जो खौफ वारो करे नमाज न तो चले सके खुदा जो खौफ वारो करे मुझे मुस्तफा जी सुन्नत के न तो खत्म करे सके अरे खुदा जो खौफ त जेके हुंदो आहे उनके त हर वक्त पंजे यार जी याद हुंदी सुभान अल्लाह मुझे प्यारा दोस्तों अजीजो भाइयों अंबिया किराम जा किस्सा पढ़ो तवा के खबर पवंदी अंबिया किराम इन कायनात में सभनी का अफजल हस्तियों आहिनि जेके अल्लाह साईं सभनी का वधीक शान वारो शफ़क़त वारो इज्जत वारो मान वारो मकान वारो अल्लाह साईं पैदा फरमायो वॾो शर्फ अल्लाह साईं अंबिया किराम के बख्शो उन्हनि खे ख़बर हुई त असीं नबी आहियूं उन्हनि खे नबूअत मिली वयूं मुंहिंजा प्यारा दोस्तों उन्हनि सभिनी जो सरदार साईं तव्हांजो आगा वधी वियो साईं तव्हां उन्हनि जा किस्सा पढ़ो हर नबी जे किस्से में हर मुझा प्यारा दोस्तों रसूल के किस्से में तो के खौफे खुदा मिलंदो हर रसूल के किस्से में तो के इश्क मुझा प्यारा दोस्तों इश्क मुझे रब करीम जो मिलंदो हर नबी पंजे रब खां डिजंदो रहियो पंजे कौम वारन के पंजे रब खां डिजाइंदो रहियो मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो पंजी कौम के चयाई दे मुझी कौम वारो तवा अल्लाह साईं खां जुड़ो ए मुझा प्यारा दोस्तों जी हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जेके भी नबी आया पंजी कौम वारन के पंजे रब जी खौफ जी तालीम दी असाई तवा के छा करे उहे बेन उम्मती जा बिया जेका नबी उन्हनि जा उम्मती ए उन्हनि का असां जो जेको शान इज्जत सो कई भेरा मथे आहे हिकु ॿ भेरा न मुझे मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत ॿियनि उम्मतनि खां अफ़ज़ल आहे सुभान अल्लाह ॿियनि उम्मतनि जो शान हिकु पासे मुंहिंजी हिकिड़ी उम्मत जो शान मुंहिंजा प्यारा दोस्तों अज़ीज़ो भाइरो मदीने वाले साईं जे सदके असां ते अल्लाह साईं वॾा कर्म कया तू रुगो पिट पाण खे वेही सोच त कहिड़ा कहिड़ा मूं ते रब पंहिंजे मदीने वाले साईं जा कर्म कया आहिनि अरे ये जेका तू खाए तो पिए तो ॻाल्हाए तो हर शइ जेका सदको आहे मुंहिंजी मदनी सरकार जो आहे जेके इश्क वाले चयो आहे त सारी दुनिया खांदी है खैरात मदीने ये महबूब दी महफिल है महफिल नु सजाई रखना मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयो तव्हां समझी छॾियो त जेको दुनिया कायनात में जेको ये खैरात वंडजे पियो न ये जेको हर माण्हू के खैरात मिले पई या खैरात असल में जेका वंडजे पई सो मदीने वाले साईं जे दर तां थी इश्क मुस्तफा खौफ खुदा जरूरी शय आहे मुझा प्यारा दोस्तों इन खां सवा असां जे लाइ दुनिया में चारो नाहे बेशक अल्लाह साईं जो ज़िक्र
अंदर कल्ब जेको आहे उन जे गतूं आहिनि उन्हनि खे लाहींदो आहे। कल्ब में जेकी गलाज़तूं आहिनि, कल्ब में जेका मेर आहे, कल्ब में जेको ज़ंग आहे, उहो अल्लाह जो ज़िक्र लाहींदो आहे, अल्लाह जो ख़ौफ़ लाहींदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त हिन बयान हले पियो, बयान हलंदे हलंदे 20,000 भले माण्हू छो न वेठा हुजनि, को माण्हू उन्हनि में सिर्फ़ु हिकिड़े माण्हू खे ख़ुदा जे ख़ौफ़ मां एतिरो लुड़क न करे जेतिरो मच्छर जो खुंभ हूंदो आहे। मच्छर जेतिरो खुंभ एतिरो थोरो ईअं वेही न करे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन हिकिड़े जे सदके भले उन में 20,000 छो न हुजनि, सभिनी खे बख़्शे ॾींदो। सुभान अल्लाह। खुदा में मुंहिंजा प्यारा दोस्तो रूहण जूं वॾियूं बरकतूं आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो वॾे जे अॻियां रोए थो, ऑफिसर जे अॻियां रोए थो, मुंहिंजा प्यारा दोस्तो वॾनि माण्हू जे अॻियां रोए थो, कमु नथो थिए। रब जे अॻियां रोई ॾिस त तोखे ख़बर पए। मुंहिंजे मिठे रब जे अॻियां जेको रोनो उन मुंहिंजा प्यारा दोस्तो पल खे पायो। मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जंहिं नातो जोड़ियो ॼण त उन पल खे पायो। तॾहिं त कंहिं शाइर चयो त मदीने जे मीर सां जे लाऊं लाहींदे लाहींदे त पल गंज पाईंदे, उजड़ो पंहिंजो कलम कंदो कर, इस्म मोहम्मद जे जो अदब कंदो कर। इहो नालो जे नेरनि सां लाहे चुमंदे चुमंदे त पल गंज पाईंदे। मुंहिंजा प्यारा दोस्तो तव्हां ईअं न सोचो त मदीने वारे साईं जो नालो वठण का मामूली ॻाल्हि आहे। मुंहिंजे मिठे मदीने वारे साईं जो जेको ज़िक्र आहे उनखे अल्लाह साईं पंहिंजो ज़िक्र सॾियो आहे। मुंहिंजे मदीने वारे साईं खे अल्लाह साईं जिते मदीने वारे साईं जो ज़िक्र हूंदो उते रब जो जिते ज़िक्र हूंदो मदीने वारे साईं जो उन सां गॾु ज़िक्र हूंदो। ऐं मदीने वारे साईं जे ज़िक्र खे अल्लाह साईं पंहिंजो ज़िक्र सॾियो आहे। जेको मोहम्मद मोहम्मद थो चए ॼण त पंहिंजे पालणहार रब जो ज़िक्र करे रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो भाइरो पंहिंजे रब जी नेमत जो क़द्र कंदा कयो। मोहम्मद नेमत आहे या न? मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो भाइरो हाणे हेतिरी वॾी नेमत अल्लाह साईं असांजे खे जेकॾहिं ॾिनी, असां हुनजो क़द्र कीअं कयूं? क़द्र मुंहिंजा मौला तुंहिंजी महिरबानी तो असांखे नेमत ॾिनी, इहो हिकिड़ो तरीक़ो आहे। मुंहिंजा मौला तुंहिंजी वॾियूं महिरबानियूं जो असांखे काइनात जो सरदार असांखे तो अता कयो। पर उन नेमतनि में अञा जेकॾहिं ख़ैरु मिम्मा यजमऊन, जेकॾहिं तो वटि पैसो आहे जेको तूं गॾु करे रखियो आहे, उहो पंहिंजे रब जी राह ते लुटाए मदीने वारे साईं जे नाले ते मिलाद कर। मिलाद जो को मख़सूस टाइम आहे, यादि रखिजे। के माण्हू चवंदा बाबा रबी रमज़ान में मिलाद करियो, इन खां अलावा मिलाद बसि इन खां अलावा उहे माण्हू जेका के माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त मिलाद न करो। मिलाद उन्हनि खे चवंदा आहिनि त न थींदो। कुझु अहिड़ियूं ताराड़ी जा जेका माण्हू वॾा माण्हू न, अखियुनि वारा सम्झ वारा न, पर सम्झ वारा माण्हू चवंदा त मदीने वारे साईं जो मिलाद करणु 12 ई महीना जाइज़ आहे। सुभान अल्लाह। मिलाद जाइज़ आहे। जेको मिलाद करे मदीने वारे साईं जी ख़ुशी करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो ॿी करे का शइ उन वटि न आहे। सिर्फ़ु घर में जेका शइ आहे उन ते नालो रखी अथव हीउ मिलाद जो आहे। उहो जेकॾहिं ॿियनि खे नथो खाराए सघे, तूं ग़रीब आहीं त तूं पंहिंजे बचनि खे खाराईंदो ॿियनि खे तुंहिंजे लाइ मिलाद। इहा ख़ुशी आम ख़ुशी न आहे। इन ख़ुशीअ खे मल्हाइण मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे रब करीम जी सुन्नत आहे। रब करीम ख़ुदि मल्हाई आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जी ख़ुशी। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो भाइरो मदीने वारे साईं जो ज़िक्र हर वक़्तु कंदा कयूं। छाजे करे जो उहो ज़िक्र आहे जेको असांखे पंहिंजे रब सां कनेक्शन करींदो। रब जी सुञाण कंहिं कराई? रब आहे असांखे कंहिं ॿुधायो? असांखां अॻु में त मुंहिंजा प्यारा दोस्तो जेका काफ़िर अची गुज़रिया आहिनि, घर जे अॻियां बुत रखियो हो, सजदा कंदा हुआ बुतनि खे, उन्हनि खे पंहिंजो ख़ुदा मञंदा। चंड न करंदो चवंदो हीउ असांजो ख़ुदा आहे। वरी चवंदा सिज न करंदो चवंदो हीउ त असांजो वॾो ख़ुदा आहे। कुर्बान हुआ मुंहिंजे मदीने वारे साईं जा जॾहिं उन काइनात ते तशरीफ़ खणी आया, साईं जिन तालीम ॾिनी, हे इंसानो इहे ख़ुदा नथा थी सघनि। मुंहिंजो ख़ुदा उहो आहे जेके केर न बनायो आहे, ख़ुदि पाण खां आहे। मुंहिंजो ख़ुदा केरु आहे? जेको ख़ुदि बि ख़ुदि आहे, न को हुनजो औलाद आहे, न को हुनखे कंहिं ठाहियो आहे। इहे जेकियूं मूर्तियूं आहिनि, इहे जेका तव्हां बुत वग़ैरह ठाहिया आहिनि, इहे तव्हांखे न को नफ़ो ॾींदा त न को तव्हांखे नुक़सानु ॾींदा। इहो क़ुर में बि लिखियलु आहे। अल्लाह साईं जो फरमाए वला तदऊ मिन दुनिल्लाहि मा ला यनफउक वला यदुरुक। अल्लाह साईं जो फरमाए त अल्लाह
जेकर तो बे की इबादत कई वो न को तो के नफो दीदो न को तो के नुकसान दीदो इनमा मुराद घणी मानू चवंदा ते इनमा मुराद अल्लाह जा वली अल्लाह जा वली किए हिन आयत खे तो ने दरवेश समझो ही ना है हिन आयत जो इशारो देखो बुतन जे लाए है जदे बुतन में मानू पूजा करनी शुरू किया मदीने वाले साईं ने मुखानत किया मुझा प्यारा दोस्त अल्लाह से फरमायो त मुझा महबूब तू न के बुधाए त अल्लाह का सिवा की भी इबादत न करियो ये न को तवा के नफो दीदा न को तवा के नुकसान दीदा जे करे तवा ने कयो त इज़म मिन ज़ालिमीन त तवा जरूर वडा जुल्म करना वाला तवा जुल्म करना आयो जालिम आयो मुझा प्यारा दोस्त अजीज भाइयों अल्लाह ताला जी असा की यह तालीम मिलल है मदीने वाले साईं जी या तालीम असा के रास्ता खोले दे एकड़ो मानू ना बाबा रास्तो खोले सिद्धो रास्तो बुधाई जनी मदीने वाले साईं एड़ो रास्तो बुधायो है एड़ो रास्तो बुधायो है जे करे ना रास्ते का जे करे हेडा होडा न चलासी न इंशाअल्लाह ताला ई दारे का असा के जन्नत में बुधायो ओके बुधायो एड़ो रास्तो बियो को आए मदीने वाले साईं जो रास्तो बुधायो इन जो को थीलो मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों तो मदीने वाले छा फरमायो मदीने वाले साईं फरमायो पंज वक्त नमाज पढ़ो छा फरमाए पंज वक्त नमाज पढ़ो मदीने वाले साईं फरमाए तो बिलाल तू बांग दे ए मां दिसां तो के जेका नमाज ते नथा अचन उनन जे घरन के मां मोहम्मद करीम बाए दी छड्या नमाज ते नथा अचन अल्लाह के सद ते नथा अचन मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों जेडी मला बांग इंदी हुई मक्के में या मदीने में जदे मदीने वाला साईं हुआ चार मुस्लिम सबनी का वडो ने शान वारो इज्जत वारो मकान वारो जे मौजूद जो नाला उन जो सैयदना हजरत बिलाल रजी अल्लाह ताला मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों वो बिलाल आए जो हबश जो शेर चले मदीने वाले साईं जो बिलाल मानो पूछो बिलाल तो के हिते मजो किए तो अचे तुझा माइट तो उड़ा रहा तुझा अजीज तो उड़ा रहा तुझा करीब तो उड़ा रहा छा तो कहते मजो अचे तो सबनी के घोर पे दिल पर मोहम्मद करीम सत्ता मक्के वालो नहीं आयो मदीने वाले साईं फरमाए बिलाल चित ते तेरी बाग है मुझे प्यारा दोस्तों ये मकाम बिलाल के केंद्र में मदीने वाले साईं में हर के मकाम मिलो मदीने वाले साईं के दर ता मुझे प्यारा दोस्तों अजीजो भाइयों हजरत ईसा अलैहिस्सलाम फरमाए तो तब आखिरी नबी जदे मोहम्मद करीम अच्छे मां उनकी जुत्ती के तस्मो यानी उनकी जुत्ती के सिद्धो करण पंज पाण जे लाइ भाग्य समझ ईसा रूह जेको इन मिट्टी दी का शय ठाए न ते भूख ॾींदो तो वो फड़ी उड़ामी पखी दी उड़ामी हो के मुर्दे ते अतर कदो मुर्दो जीरो थी वेंदो हेडो वरो शान वारो नबी जरमन में दुश्मन ने पोया पिया अल्लाह सही उनके चौथे आसमान ते अॼु ॾींहं ने सलामत रखियो हे भी वॾे मकान वारो नबी मकान वारो चवे पियो त मोहम्मद करीम अचे उनकी जुत्ती के मां सिधो करियां ई मुंहिंजे लाइ भाग है मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाई हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम इश्क़ खौफ खुदा इश्क़ मुस्तफा बई शयूं अहम पकड़े छॾियो तव्हां छॾे छॾियो उन्हनि ॿिनी शयुनि खे इंशाअल्लाह ताला तव्हांजो बेड़ो ई पार थी वेंदो जेकॾहिं तव्हां गुनाह कया वलो ज़लमू अनफुसहुम जाऊक जेकॾहिं तव्हां गुनाह कया अल्लाह साईं जो क़ुरान थो फरमाए त तव्हां परेशान न थियो गमगीन न थियो कुर्बान हुजो मुंहिंजे रब जे क़ुरान जी तालीम कयो तव्हां गुनाह कया न तव्हां गुनाहगार आहियो न परेशान न थियो वलो ज़लमू अनफुसहुम जाऊक त तव्हां वञो मुंहिंजे दिलबर नबी जे दर ते ऐं मुंहिंजो तव्हां उते वञी पुॼी दिलबर नबी जे दर तां तव्हां माफ़ी घुरो ऐं वो नबी पान तव्हांजी शिफ़ाअत करे त बेशक अल्लाह ताला वॾो बख़्शण वारो आहे वॾो महिरबान अल्लाह साईं छा फरमायो ऐं घणे माण्हू चवंदा वाह मदीने में नथा वञी सघूं असां वटि पैसा कोन्हे असां वटि हीअं कोन्हे हूअं कोन्हे मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो भाइयो सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त जेकी मदनी सरकार घुराईंदो जेके पैसनि जी ज़रूरत न पवंदी पर ॿी ॻाल्हि जेकॾहिं को वञी बि नथो सघे त पंहिंजी मस्जिद में वही नमाज़ पढ़ी पंहिंजे कल्ब खे हाज़िर करे पंहिंजे गुनाहनि खे यादि करे अखियुनि मां लुढ़क आहे पंहिंजे रब जे ख़ौफ़ में हुई दुआ घुरो त या रब्बिल आलमीन दिल पर मदीने वाले साईं के सदके मुंहिंजा जेका गुनाह सब माफ़ फरमा मदीने वाले साईं या रसूल अल्लाह तू मुंहिंजी शफ़ाअत फरमा
ये दुआ करे पंजे रब के राजी करे मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों इंशाअल्लाह ताला मुझे अल्लाह से बख्शे मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों ये न समझो अल्लाह साईं के मोहम्मद जे नाले से वडो प्यार है वडी मोहब्बत है ये न समझो क़यामत जो दिन थी तो अल्लाह साईं फरमाए या मोहम्मद और ये मोहम्मद जे नाले वाला जेका होगा सबई रब की बारगाह में पेश थींदा अल्लाह साईं फरमाइंदो तो मु तवां के सॾ कोन कयो मु तो पंहिंजे महबूब मिठे मोहम्मद करीम के सॾ कयो वो चंदा या रब्बिल आलमीन असां के खबर कोनी हां असीं आयासीं अल्लाह साईं फरमाइंदो त हां तवां वापस न वञो उन मोहम्मद जे सदके में रब करीम तवां के बख्शे जेते मोहम्मद नालो आहे अल्लाह साईं उन ते बाज ही करम कंदो आहे इन न समझो त मोहम्मद को आम नालो आहे असां के बारड़ी वारन माण्हुनि के खबर ही कोने बस मोहम्मद हो आयो असां तवां जो आम इंसान हो थी गुजरी वियो न मोहम्मद वो आहे जिंदी अर्श वारा त फर्श वारा त तारीफ कंदा पर अर्श वारा तारीफ कंदा फर्श वारा जिंदी याद में त रुअन था पर अर्श वारा रुअन था फर्श वारन के त मोहब्बत आए पर अर्श वारन के मोहब्बत आए सुभान अल्लाह प्यारा दोस्तों अजीजो भाई फरिश्तन की ड्यूटी लगा मदीना शरीफ में आए उनके ड्यूटी ने कहा 70,000 मलाइक सुबह में 70,000 मलाइक शाम में मुझे प्यारा दोस्तों अजीजो भाई या ड्यूटी पे भाई ए जिब्रील अलैहिस्सलाम को मदीने वाले साईं दरबार में बार-बार मलाइक ने पूछो जिब्रील बार-बार मदीने में तो छा गाल आए जेडी मन कुछ मदीने पे हो जा छा गाल आए और मैंने चयाई तबे मलाइको तवा मदीने बिठो ना है न जन्नत की गलियों में देखा मजा जो हमने मदीने की गलियों में देखा न जन्नत की सुरहान में है मजा जो मोहम्मद के दीदार में है मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों इन गाल ते सभी मसलक जा आलिम हर मसलक जा इन गाल ते मुत्तफिक आइन त जे जाए ते मदीने वाले साईं जा कदम लगन वो जाए दुनिया की मस्जिदन का भली आए वो जाए काबतुल्लाह शरीफ का भली आए वो जाए अर्श मौला ते जो बैतुल मामूर उन खां त भली आए पर वो जाए दुनिया में सभी का हर शे का अफजल जाए बरकत वाली जाए जेके मदीने वाले साईं कदम लगन जेते पान मदीने वाला साईं मौजूद हुजन उन जी जगह जो शान चाहो और कुछ किना पे वने बाबा मक्के पे वने चाला गांव मक्के पे वने उते आबे जमजम पींदिस उते सफा मरवे जो डोर बोलदिस उते ये का काबे जा पत्थर के चोदिस मदीने व्यवस्था वेंदिस पर मदीने को मानू ने जे करे चवे तो मदीने ने अहम चीज जको काबे ना पे वने उन पंजी समझ तो पूरो हज करण में उम्रो करण में खत्म करे छे दिल में पक्को इरादो हो जे त मां सपनी का पहले जे करे ज़ियारत दे वना को तो दिल पर मदीने वाले साईं की ज़ियारत करे वो पाक नबी आहे जेको असाई तवा जो रहनुमा ही रहबर या सोच करे मदीने में इंशाअल्लाह ताला तवा बेड़ा पार थी तो मुझा प्यारा दोस्तों अजीजो भाइयों असाई तवा के खपे तो मदीने वाले साईं की इताअत करी अज टाइम थोड़ा ज्यादा थी है छाजे करे जो वडे मोहम्मद हनीफ साहब मुझे इश्क मुस्तफा के बारे में बुधायो मदीने वाले साईं जो शान तो जारी रहंदो सारी रहंदो उन हिसाब सां उनका बाद में जेतिरो मुझो मौजू हो मु पंहिंजे मौजू जे हिसाब सां बुधायो इंशाअल्लाह ताला हर जुमे ते 2:30 बजे इंशाअल्लाह ताला बा जमात कंदासीं तवा कोशिश करे जेडी मन मांग मिले तो फौरन जुमे ते तवा पेची नो इंशाअल्लाह ताला उन जो कुछ सदके करन जो सवाब उन का बाद में जो पोया आंदो उन का बाद में इन थी आखिरी जो बंदो उन के कुकड़ जो बेदरी जो सवाब मिले पर बेराल तवा जिया जितरो अग में इंदा उतरो तवा के वधिक सवाब मिलंदो रब करीम का दुआ जो को कुछ बुदोसी उन ते अमल करन की तौफीक अता फरमाए आई असा के पंजी दिल में खौफ खुदा नसीब फरमाए आई इश्क मुस्तफा नसीब फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाहि अल-अज़ीम सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून वस्सलामु अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।